नाज़रीन अवां अहम ख़बर शेयर कंदासीं। लाड़काणो खां इरादो न्यूज़ जे रिपोर्टर हैदर अली सुरैयो जी। लाड़काणे में 3 महीना अॻु पसंद जे परणेंदा क़तल थी वियल बाडर वासी नौजवान ज़ुहैब अली पंवर जे खून सां इंसाफ़ न थियण ख़िलाफ़ वारसन प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो, जिते हिननि हथनि में बैनर खणी सख़्त नारेबाज़ी पिणु कई। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़ नौजवान वज़ीर अली पंवर पंहिंजे सोटनि सुधीर पंवर, हामिद अली, सिकंदर अली, साबिर अली, भाणेजे गनी पंवर ऐं ॿियनि सां गॾिजी मीडिया आॾो दाहींदे चयो त गुज़िरियल फ़रवरी महीने में मुंहिंजे भाउ ज़ुहैब अली पंवर ऐं पाड़े जी रहवासिन नारी सना ख़ातून गाॾे पसंद जो परणो करण खां पोइ फैसलाबाद जी अदालत में तहफ़ुज़ लाइ दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। हिन इल्ज़ाम लगायो त नारी जे वारसन अली गौहर गाॾेही, मीर जान, एहसान, आमिर गाॾेही ऐं ॿियनि गुज़िरियल 5 मार्च ते मुंहिंजे भाउ ज़ुहैब पंवर ऐं संदसि घरवारी सना ख़ातून खे ठाह करण जे बहाने सां लाड़काणे शहर घुरायो, जंहिं दौरान हिननि भाउ खे शहर जे दड़े थाणे जी हद स्टेशन रोड ते गोलियूं हणी बेदर्दी सां क़तल करण खां पोइ नारी खे पाण सां गॾु वठी विया। अहिड़े वाक़िए जो केस मथे ॼाणायल जवाबदारनि ख़िलाफ़ हद जे थाणे ते दाख़िल करायो आहे, पर पुलिस हिन वक़्त ताईं जवाबदारनि ख़िलाफ़ काई बि कार्रवाई नाहे कई। बहितर जवाबदार धुर जे पुटु भराई कंदड़ बासर बशीर गाॾेही ऐं जवाबदार आमिर गाॾेही इलाइक़े जे हिकु सियासी वॾेरे जी मार्फत केस तां हथ खणण लाइ असांखे मुसलसिल मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जेके राति जे वक़्तु असांजे घरनि भरिसां फायरिंग कंदा रहंदा आहिनि। हिननि चयो त दड़े थाणे जी पुलिस जवाबदार धुर खां रिश्वत वठी सदन ख़िलाफ़ काई बि कार्रवाई नथी करे, जंहिं करे जवाबदार सरेआम हथियारनि साण करे घुमी रहिया आहिनि, जिन मां असांखे जान जो ख़तरो पिणु आहे। हिन सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस, IG सिंध, सिंध जे वॾे वज़ीर, सूबाई घरू वज़ीर, DIG लाड़काणो, SSP लाड़काणो ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कई त मामले जो नोटिस वठी दड़े थाणे जी पुलिस खां सख़्त पुछाणो करण सां गॾु भाउ जे क़तल केस में मुलविस समूरनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे खेनि सख़्त खां सख़्त सज़ा ॾेई असां सां इंसाफ़ कयो वञे। अस्सलाम वालेकुम, मैं हूं आमिर हुसैन अल रहीम मार्केटिंग की तरफ से। फरहान अली वारिस सिटी जो कि सेफ एंड सिक्योर प्रोजेक्ट है और तमाम इदारों से मंजूर शुदा है, प्री लॉन्चिंग के बाद अब करने जा रहे हैं अपने प्रोजेक्ट को लॉन्च। प्री लॉन्चिंग रेट्स जो कि 180 गज का प्लॉट 3,36,000 का था और उसकी इंस्टॉलमेंट थी 5,600 और अब करने जा रहा है इसको 5 लाख पे। और इसी तरीके से 120 गज का प्लॉट जो था वो 5 लाख का था, जो कि अब होने जा रहा है 8 लाख का और उसकी इंस्टॉलमेंट रेट थे 8,500। प्रोजेक्ट पर डेवलपमेंट का काम बहुत तेज़ी से जारी है, तो आज ही अपना प्लॉट जल्द अज जल्द बुक करवाएं 1 जून से पहले और अपना फ्यूचर सेव करें, अपने बच्चों का फ्यूचर सेव करें। बहुत शुक्रिया, अल्लाह हाफिज़।